सिंध जी तारीख़ लोक दास्ताननि, नीम तारीख़ी दास्ताननि, किसन कहाणियनि, सखी दातारनि, बहादुरनि बाग़ियनि समेत ॾहाप, शुजात, लोक क्लासिक नसीहत आमेज़ कथा आहिनि। वतन जी हुब, धरतीअ सां मुहबत ऐं सिंध जे क़दीम रिवायतनि जो हिकिड़ो हसीन ऐं शाहकार दस्तावेज़ आहे। इहा तारीख़ पंहिंजा मुख़्तलिफ़ रूप अख़्तियार कंदी नस्ल दर नस्ल हलंदे ऐं लोक अदब वसीले सिंधी समाज ते अयां रही आहे ऐं पंहिंजो अक्स छॾियो अथसि। तारीख़ में जेका असांखे लोक कथा, दंद कथा जिनके असां चऊं था या जेके वाक़िया मिलनि था, हिकिड़ा माण्हू इहे आहिनि जेके मुकमिल तौर ते उनखे रद्द कनि था। तारीख़दान चवंदा त इहे लोक कथा दंद कथा ते ॿधल आहे, कूड़ आहे, निछोरो। असां वटि अवाइली जेका तारीख़ आहे सॼी दुनिया जे अंदरि जेका लोक अदब जी सूरत में मौजूदु आहे, मिथ जी सूरत में, दंद कथा जी सूरत में मौजूदु आहे, मुहक़िक़नि जदीद तहक़ीक़ मूजिबि उनखे रद्द न कयो आहे। उन्हनि चयो आहे त अॻे जेका तारीख़ आहे उहा इन अंदाज़ सां लिखी वेंदी हुई। उन पर ज़रूरत इन शइ जी आहे त उन्हनि वाक़िअनि, उन्हनि लोक कथाउनि खे छंड छाण कजे, उन मां मिथ ऐं दंद कथा खे जुदा करे उनजी तारीख़ जेका आहे उहा कढी उन साम्हूं आणिजे। पाण ॻाल्हि कंदासीं बहादुरीअ ऐं अक़ुलमंदीअ जी अलामत सम्झो वेंदड़ मोरड़े मीरबहर जी ॾहाप, दिलेरी ऐं उन किसे जे समूरनि पहलुअनि। लतीफ़ चवंदो, घोरींदे घोर पिया अघोर अघोरियाऊं, मेकर मारियाऊं मलहन मोहसन। उहो मेकर, उहे मांगर मच्छ, उहो शार्क जेको आहे, उहा जेको मुआशी साम्राज आहे उनखे शिकस्त ॾिनई। मोरड़ो उन रिथाबंदी ठाही, पर उन प्लानिंग में अकेलो मोरड़ो कुझु न पियो करे सघे। उन पूरी कम्यूनिटी खे हिकिड़ी एकता ॿधी में समयो। बुनियादी तौर ते मोरड़ो मीरबहर हिकिड़ो नालो न आहे, पर हिकिड़ी इंस्पायरेशन आहे सिंधी क़ौम जे लाइ, जंहिं पंहिंजे मक़सद खे हासिलु करण जे लाइ ऐं जंहिं एॾे वॾे ज़ालिम खे उन सां मुहादो अटकाइण जे लाइ तदबीरूं इस्तेमालु कयूं ऐं कामयाबु वियो ऐं साबित कयो त कमज़ोरी भले हुजे, पर जेकॾहिं जॾहिं इरादो अटल आहे त इंसानु कुझु बि करे सघे थो। मतो आई मछ थुला तो थूना हणे, जातो भाई अछ तंहिं पाणीअ पुना ॾियणा। भिटाई सरकार जे सुर घातू जो ही बैत यकीनन उन वाक़े ऐं उन किसे जी यादि ताज़ी करे थो जेको 1000 साल अॻु पेश आयो हो। सिंध जो मज़हमती किरदारु मोरड़ो मीरबहर, जंहिंजे 6 भाइरनि खे मांगर मच्छ ॻेही वियो हो। मोरड़े मीरबहर पंहिंजी तारीख़ी जिदोजहद सां उन मांगर मच्छ खे ख़तमु कयो हो ऐं उनजे पेट खे चीरे पंहिंजे 6 भाइरनि जा लाश ॿाहिरि कढिया हुआ ऐं उन्हनि लाशनि खे गुलबाई चौरंगी लॻ हिन जॻह ते दफ़न कयो वियो आहे। असां अव्हांखे उन सॼे किसे बाबति अॼु हिन डॉक्यूमेंट्री में आगाह कंदासीं। कराचीअ में गुलबाई वेझो मोरड़े जी भेण ऐं भाइरनि जूं क़बरूं नज़र ईंदियूं, जेके संदन 6 घातुअनि ऐं संदसि भेण सेरियुनि जूं मज़ारूं जेके लॻभॻि 1000 साल पुराणियूं आहिनि। मोरड़ो जेको हो उहो उभाए जो पुटु हो। उभायो जेको आहे उन जूं 2 शादियूं थियल हुयूं। पहिरीं शादी मां हुनखे 6 पुट हुआ ऐं ॿी शादी मां हुनखे हिकिड़ो पुटु हिकिड़ी धीउ, यानी मोरड़ो ऐं ॿी धीउ सरीह जी जो नालो तारीख़ में असांखे रिवायतुनि में मिले थो। मुख़्तलिफ़ लोग जेके सुघड़ आहिनि उन्हनि जी शाइरी में असांजा उन्हनि जा नाला मिलनि था ऐं 6 जेके उन्हनि जा भाइर आहिनि उन्हनि जा बि असांखे उन में नाला मिलनि था, जंहिंमें पहार नालो आहे, अंगारियो आहे, उन खां अलावा हंज आहे, हंजड़ो किथे लिखियो अथनि ऐं ईअं मुख़्तलिफ़ उन्हनि जा नाला आहिनि। 6 भाइर आहिनि जेके मोरड़े जा, उन्हनि जा नाला ॼाणायल आहिनि। मोरड़ो वॾो बहादुर माण्हू, इहो बि कराची जी पैदाइश हो। इन कुन में कराची जे शहर में इहे मोरड़ियो ऐं उनजा भाउर, उनजा माउ पीउ मां रहंदा हुआ। पोइ हीअ मच्छूं मारींदा हुआ, मलाह त हुआ न। इन वाक़े जे सियासी दौर बाबति का मुस्तनिद राय न मिली सघी आहे, पर कुझु मुहक़िक़नि अरबनि जो दौर त कंहिं वरी सूमरनि जो दौर ॼाणायो आहे। अक्सर तारीख़दाननि जो इहो चवणु आहे ऐं सिंध जे नामवर मुहक़िक़ गुल हसन कलमती पंहिंजे किताब कराची सिंध जी मारी में हीउ वाक़ियो राजा दलूराय जे दौरे हुकूमत सां मनसूब कयो आहे। रिवायत में त दिलोराय बादशाह जेको आहे उनजी हुकूमत हुई, जेका रनीकोट खां वठी जेको आहे उहो सोनमियाणी ताईं, कलाची कुन ताईं जेको आहे उनजी हुकूमत हुई ऐं हू उन वटि हलियो वेंदो आहे। हिन जी ॾाह मां मुतासिर थी करे हू उनखे उते पाण वटि रहाईंदो आहे। माज़ीअ में कराचीअ जे वॾनि ॿेटनि में मनोड़े सां गॾु क्यामाड़ी पिणु ॿेट रहियो आहे।
माण्हू ॿेड़नि ज़रिए खारादर खां क्यामाड़ी वेंदा हुआ। कराची जी तारीख़ बाबति इहो हवालो पिणु पंहिंजी अहमियत रखे थो त कंहिं ज़माने में मोहणनि जो हिकु नंढड़ो ॻोठु हो जेको कलाची नाले सां सॾिबो हो। उते समुंड जो हिकु हिसो जेका मच्छी मारण जी जाइ हुई तंहिंखे कलाचीअ जो कुन नाले चवंदा हुया। गुलसन कलमती ॼाणायो आहे जाग्राफी जे हवाले सां त कलाची जो कुन जेको आहे उहो लियारी नदी जिते छोड़ करे थी उते उहो कुन मौजूदु हो, उनखे कलाची जो कुन सॾियो वेंदो। हीउ जेको पाण इलाइक़े जंहिंमें वेठा आहियूं गिज़री, इन जो असली नालो गिसरी बंदर हिन जो नालो, ऐं उनजे भरिसां ई जेको आहे असां वटि कलाची जो कुन जेको आहे उहो मौजूदु हो। ऐं हीअ उते हिकिड़ी नंढड़ी वसंदी आबाद करे सोनमियाणी खां लॾे वरी कलाची जो कुन में आबाद थिया। छो त उन ॻोठ जे हिकु पोहरियत रहवासी ओभायो मल्हा नाले शख़्स खे हिकु घरवारीअ मां 6 पुटनि ऐं हिकु न्याणीअ जो औलाद हुयो, जॾहिं त ॿीअ घरवारीअ मां खेसि हिकु पुटु पैदा थियो जेको जिस्मानी तौर ते माज़ूर हुयो, पर उन जा हौसला हिमत बेबाकी अहिड़ी हुयसि जो दुनिया अॼु बि खेसि मोरड़े मीरबहर नाले सां सुञाणे थी। मोरड़ो जिस्मानी तौर ते माज़ूर हो, मंडो उहो घर ताईं हूंदो, महिमान नवाज़ी हवाले सां या जेके महिमान अचनि था उन्हनि जी माना ख़्यालु हार संभाल लहंदो। पर उन जा जेके 6 भाइर आहे उहे सामूंडी वापार सां मच्छी मारण सां उन सां किरत सां लाॻापियल हुआ। पोइ उन में लोक कथा में इहो किसो आहे त उन जूं जेको भाॼायूं उहे हिन खे महिना ॾींदियूं त तूं कंहिं कम जो कोन्हे, हिन जी घरवारी खे महिना ॾींदियूं, जंहिंजे करे कावड़ जी जेको आहे बादशाह वटि वेंदो आहे। मोरड़ी उहो माण्हू जंहिं माज़ूर थी करे पिंजरो ठाराए हुनजो ख़्यालु ॾिसो तख़युल त कीअं हू अंदरि वियो ऐं कीअं उन्हनि खे हुनखे मारियईं, त इहा मज़ाहमत आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। ऐं असांजे सिंध में मज़ाहमत आहे, लतीफ़ बि ॻायो आहे, बुलड़ी बि ॻायो आहे, सभिनी। त मज़ाहमत हिकिड़े ख़्याल खां चङी बि आहे, ऐं प्यार मोहबत खपे, पर जेकॾहिं असांजे कंहिं हक़नि ते गज़ब थिए थो या गासिब था अचनि या असांखे नथो मिले त उन लाइ मज़ाहमत जो शालती वॾी शाइरी मज़ाहमत सां भरी पई आहे। सचल भरियो पियो आहे, शेख अयास अञा भरियो पियो आहे। त अहिड़े नमूने सां असां जेको आहे सो मज़ाहमत चई सघूं था, बाक़ाइदगी सां मज़ाहमत जेका मोरड़े जे सिर अचे थी पई। हिन किसे बाबति इहो चयो वियो आहे त मोरड़े जा 6 भाइर जेके मामूल मौजूब मच्छी मारण वेंदा हुया ऐं हिकु ॾींहुं उहे वापसि न मोटिया त खेसि उल्को थी पियो ऐं हुन भाइरनि जी ॻोल्हा लाइ जुस्तजू कई। जॾहिं खेसि इहो पतो पियो त संदसि भाइरनि खे मांगर मच्छ ॻहे वियो आहे, समुंड ते इन मच्छ जेको आहे मांगर मच्छ उनजो हिकिड़ो ख़ौफ़ तारी थी वेंदो आहे। मछेरा जेके आहिनि उहे शिकार न करे सघंदा आहिनि ऐं बाज़ारुनि में सुञाई थी वेंदी आहे ख़ौफ़ जे करे, ऐं माण्हू केर बि कलाची जेको उन तरफ़ वञणु न चाहींदो आहे। पोइ हीअ जेके 6 भाइर हूंदा आहिनि उहे पंहिंजे पीउ खां पुछंदा आहिनि त कलाची जो कुन किथे आहे ऐं उहो मंगर मच्छ किथे आहे। पोइ हुन उनखे ॿुधायो जी पर एॾे वञिजो न, शर्त इहो आहे उहो भाई हुनजे वालिद त तव्हां वञिजो न, मां तव्हांखे ॿुधायां थो। लियारी जिते नदी छोड़ थी करे उन पासे हुन ॾसु ॾिनो त भई इन पासे अथव ऐं उहो ख़तरनाक मच्छ आहे ऐं उन तव्हां न वञिजो। बहरहाल हीअ भाउ जेको आहे जिस्मानी तौर ते बि मज़बूत हुआ ऐं मच्छी वारे धंधे खां वाक़ुफ़ु हुआ, बेड़ाइता हुआ, नाखुआ हुआ ऐं हू माना तवकल करे निकिरी पिया था असां कीअं करे मच्छ जो शिकार करे पंहिंजे हिन वापारी ज़रिए खे आज़ादु कराईंदासीं, ख़ौफ़ मां आज़ादु कराईंदासीं। ऐं हू जॾहिं उते वञनि था पोइ जेको रछ छॾनि था उन रछ में जेको आहे उन खां तमामु वॾो हूंदो आहे जेको मच्छ आहे। ऐं उन हवाले सां बि मुख़्तलिफ़ हिकिड़ियूं असां वटि रिवायतूं आहिनि। हिकिड़ा चवनि था वागूं, पर वागूं न आहे, छो जो वागूं कॾहिं बि माण्हुनि खे ॻी नथो सघे। ऐं गुलसन जी इन राय सां मुतफ़िक़ आहियां त इहा शार्क मच्छी थी सघे थी, छो जो शार्क मच्छी में इहो आहे त हू माण्हू खे ॻी सघे थी। त उहा शार्क मच्छी आहे, उहा तमामु वॾी साइज़ जी हुई ऐं उन इन्हनि माण्हुनि खे गिड़काए छॾियो। ऐं उन खां पोइ जॾहिं ॻोठ में ख़बर पए थी त उहो रोज़ु राड़ो मची थो वञे ऐं उहा ख़बर जॾहिं मोरड़े ते पए थी त मोरड़ो ज़हीन हो, ॾाह भरियो माण्हू हो, सो हुन इहो वचन कयो त मां ज़रूरु पंहिंजे भाइरनि जो बदिलो वठंदुसि। जीअं त मतिलबु असां सम्झूं था त जेको मच्छ हुयो या उहो मांगर मच्छ हुयो उहो तस्वर आहे वागूअ जो, पर समुंड में छाकाणि जो वागू थींदो कोन्हे त जेकॾहिं ॾिठो वञे त इहा हिकिड़ी व्हील मच्छी हुई
जेका हेॾा माण्हू वॾा माना माण्हू या ॿियूं शयूं गिड़काए वेंदी हुई, जंहिंखे ऐं जेका उन पूरे इलाइक़े में न कुन में रहंदी हुई ऐं उन ते वञी पोइ जेका जॾहिं हुन मोरडे जे भाइरनि खे खाई थी वञे, पोइ मोरडो उन जो हिसाबु किताबु वठे थो पियो जेका त माना इहे शयूं अञा उन कॉन्फ्रेंस में ॿियो चयो हुयो त इन तहक़ीक़ जी ज़रूरत आहे त इहो किसो जेको आहे उहो उन जूं सचायूं छा आहिनि ऐं उन जा मुहरकात कहिड़ा हुया ऐं उन वक़्त जूं हालतूं कहिड़ियूं हुयूं जेका सो असां बिल्कुलु इनशाला हिकिड़ो प्रोग्राम कराए चुका आहियूं ताज़ो ई, ऐं असां इरादो रखूं था इनशाला त इन किरदार ते वरी बि जेको बि माण्हू रिसर्च कंदो या जेकॾहिं कोई बि कमु कंदो त असां हाज़िर आहियूं। जंहिंखां पोइ मोरडे इहो अहद कयो त हर सूरत में मांगर मच्छ खे ख़तमु करणो आहे ऐं उन पंहिंजी जिदोजहद शुरू कई। हिकु तजुर्बेकार लोहार खां लोई नोकदार पिंजरो ठारायो, जंहिंजे चौधारी तेज़ धार वारा कात लॻराया ऐं ॿियनि साथियुनि जी मदद अक़लमंदी ऐं मनसूबाबंदी सां समुंड में घिड़ी पियो। वॾी चालाकी वेढ़ांद सां मांगर मच्छ खे शिकस्त ॾेई ख़तमु करे छॾियाईं ऐं संदसि पेट चीरे 6 भाइरनि जा लाश कढियाईं, जंहिंजूं क़बरूं खारादर खां माड़ीपुर वेंदे गुलबाई वारे चौक ते मौजूदु आहिनि। हिन 6 भाइरनि खे मगरमच्छ खाई वियो हो, गिड़के वियो हो ऐं हुन पंहिंजो अहिड़ो कोई पिंजरो वग़ैरह वॾनि सुंबनि वारो ठहिराए उन पिंजरे में पाण खे समुंड में लहरायो ऐं मगरमच्छ जीअं इन खे खाइणु आयो त जेतिरे क़दुरु उन जी मुंहुं उन जो वॾो हुयो, वॾो चक हणण जी कोशिशि कई, जंहिंमें उन जा सुंबा उन खे ई वात में बंदि थी विया। उन खां पोइ हिन खे ॿाहिरि कढियो वियो, जंहिंमें चीरे कटे उन खां 6 भाइर हे कढियऊं जेके शहीद आहिनि। मां कमो पेश 22 सालनि 23 खां हिते रहां पियो हिन इलाइक़े में, त हिते चौधारी जो पाणी तक़रीबन हिन टुकड़े में बीहंदो हो, क़बरुनि जे चारो तरफ़ बि पाणी हूंदो हो। इहा महिरबानी कनि त जेको कमु रहियल आहे उहो कमु असांखे कराए ॾियनि। चौकीदार जो कमिरो आहे, टैंक आहे, ॿियो घणो कमु रहियल आहे। हिन वक़्तु बि असां जेको सफ़ाई सुथराई जो कमु सुबुह शाम जे बुनियाद ते कयूं पिया, उहा असां पंहिंजी महिनत शहीदनि जे करे असां हिननि जी ख़िदमत कयूं पिया। उन हिकिड़ो पिंजरो लोह जो ठारायो ऐं उन में लोहारनि खां हिकिड़ा किल जेके आहिनि, कात वारा जेके किल आहिनि मज़बूत, उहे ठाराया ऐं प्लानिंग करे ऐं उन में पूरी प्लानिंग आहे, रिथ आहे, रुॻो अकेलो फ़र्ज़ु न आहे, पर उन जी अकुल ऐं ॾाहप जी इहा उहो अंदाज़ो आहे त हुन हिकिड़ो रिवायत में आहे त 500 साननि जो हिकिड़ो जोड़ो माना सान गॾु कया ऐं अहिड़ी तरीक़े सां 300 खनि घोड़ा जेके आहिनि उहे जेके घोड़ियूं जेके ॿारनि सुधियूं ऐं कुता छॾिया माना वठी आया त जीअं इन मगरमच्छ खे पिंजरे में जेकॾहिं फासायूं त उनखे छिकिजे रसनि तां ऐं ज़ंजीरुनि सां छिकिजे त पोइ उन्हनि जा रसा जेके या ज़ंजीरुनि जा जेके पोयां हिसा आहिनि उहे उन्हनि साननि में घोड़नि में ॿधिजनि त हू जीअं ट्राह खाइनि। साननि जे लाइ इहो चयो त उन्हनि खे उमाड़ियुनि सां बाहियूं ॾिनियूं वञनि त हू जीअं भॼनि, ऐं हुननि घोड़नि लाइ इहो चयो त उन्हनि जे ॿारनि खे कुता बचनि त हू उनखे बचाइण लाइ जीअं भॼनि त हू पिंजरो ॿाहिरि छिकिजी अचे। इन प्लानिंग तहत जॾहिं हू वञे थो ऐं उते उन मगरमच्छ जेको आहे उन पिंजरे खे वात में ॻेहे थो त उहो ज़ख़्मी थी थो पए ऐं अंदरां हू पंहिंजे औज़ारनि सां कातनि सां उनखे चीरे फाड़े थो, ज़ंजीरूं हिलनि थियूं, इशारो थिए थो ऐं हीअ उहो कमु कनि था ऐं पोयां हू सॼो पिंजरे समेत ॿाहिरि मगरमच्छ जी गिलजी अचे थी उहा शार्क मच्छी। उन खां पोइ हुन ॼण पंहिंजे भाइरनि जो बदिलो वरितो। मोरडे जा भाउर जेके हुआसीं कुदरती तौरु मच्छी मार वेंदा हुआ, कुन में फासी पवंदा ऐं उन कुन में हिकिड़ो वाॻू रहंदो मगरमच्छ तमामु वॾो, उहो हिननि खे खाई वियो। 6 भाउर विया, 6 खे खाई वियो। पोइ मोरडो जेको हो तंहिं चयो त हाणे मां हीउ बदिलो वठां, असांजो शहरु आहे ऐं मोरडो बि जीअं भोॼूमल चयमि तीअं हीउ बि कराची जो अॾींदड़। पोइ उन में जेको आहे सो हिन ही माज़ूर बि हो, पोइ हिन हिकिड़ो पिंजरो ठाराए बदिले वठण ख़ातिर उन कुन में गिड़ी वियो। एतिरो विढ़ियो जो उन मगरमच्छ खे मारियईं, मारे उनखे पासाए ॿाहिरि कढी आयो। उनखे माण्हू ॿाहिरि बीहारे हुन छिक ॾिनी। पोइ 6 ई लाश जेके तव्हां अॼु ॾिसी बि आया आहियो क़बरूं, 6 ई लाश उनखे दफ़न कयो। मोरडे जी क़बर थोरो ॿिए हंधि आहे त अहिड़े नमूने सां मोरडे पंहिंजी महिनत कई। हिन किसे बाबति सूमरा दौर जे असासी शाइरी लोक अदब ऐं कलोड़ा दौर जे सुघड़ अमीन खटीअ जो कलाम त मिले थो,
पर सिंधी ज़बान जे अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ मोरड़े जी सोरियाई ऐं दानाईअ खे तमसील बणाए सुरघातू तख़लीक़ करे मोरड़े खे तारीख़ में हमेशह जे लाइ ज़िंदा करे छॾियो। काल कलाचीअ विया घातू करे घूर, मादर मल्हाइनि जा वेठी सहां सूर, मूंखे करे मलोर ऊन्ही विया ओहरी। तव्हां ख़ुशि थींदव ॿुधी त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो, काज़ी काज़न जीअं चयोसि, इन्हनि बाक़ाइदे कराची, मोरड़ियो, कलाची जो कुन, इन सभिनी खे ॻायो आहे। इहा ई त वॾी ॻाल्हि आहे। इहे 100 साल असांजा पुराणा शाइर, त माना त कराची जो वजूद, मोरड़े जो वजूद, मोरड़े जे ख़ानदान जो वजूद, इहे जेके आहिनि से सिंध जी बहितरी, सिंध जी गादी, उनजो ॾसु ॾियनि था त हिते तॾहिं खां तहज़ीब हुई, माण्हू हुआ ऐं इन्हनि अहिड़ो कमु कयो। लतीफ़ साईं जेको सुरघातू चयो आहे कमाल जो आहे। ऐं मां सम्झां थो त हीउ जेको लोक किस्सो आहे उन में लाज़मी आहे वधाउ बि आहे, पर तारीख़ी हवाले सां आउं सम्झां थो त लतीफ़ जो इहो कमाल आहे त लतीफ़ हमेशह ऑब्जेक्टिव बुनियादनि ते शाइरी कई आहे ऐं उन में हिकिड़ो वॾो मैसेज समायल हूंदो आहे। ऐं इन मोरड़े मीरबर जे किरदार खे हिकिड़ो अहिड़ो आइडियल किरदारु ॾेखारियो आहे त जंग जेका आहे, या पंहिंजी मुआशी जंग, या पंहिंजे वतन, पंहिंजी धरती, पंहिंजे माण्हुनि जी जंग जेका आहे विड़बी आहे, उहा रुॻो जज़्बात जे बुनियाद ते न विड़बी आहे, ताक़त जे बुनियाद न विड़बी आहे, पर हुकूमत ॾाह ऐं रिथाबदी सां विड़बी आहे। उनजो मिसाल लतीफ़ साईं असांखे ॾिए थो त कहिड़ी रीति उन जा भाइर जेके 6 ई जिस्मानी तौर ते जेके जांठा जुआन आहिनि, ताक़तवर आहिनि, पर जीअं त उन्हनि हिकमत अमली इख़्तियार न कई, रिथाबंदी न कई, कमज़ोर पोज़ीशन में जॾहिं विया त हू शिकार थी विया। ठीकु आहे। मिसाल तौर ते मां सम्झां थो त मागर मछ जेको आहे उन वक़्त जो साम्राज आहे, जेको समुंड ते असांजी उन मुआशी ज़रिए ते क़ाबिज़ आहे, ऐं उन मुआशी ज़रिए खे आज़ादु करण जे लाइ उन जा भाइर विया जेके शहीद थी विया। पोइ मोरड़ो जेको हो उहो माज़ूर हुजण जे बावजूदि ॾाह बि भरियो ऐं रिथाबंदी सां, हुन प्लानिंग सां उन मुआशी साम्राज खे शिकस्त ॾिनी आहे, ऐं उनखे शिकस्त ॾेई करे न सिर्फ़ु उन पंहिंजे भाइरनि जो बदिलो वरितो, पर मजमूई तौर ते पंहिंजी पूरी कम्यूनिटी, पंहिंजी क़ौम तां उहो जेको ॾमर हो उहो आजो करायो, ऐं उन समुंड ते उहा जेका ख़ौफ़ वारी लहरी उहा ख़तमु थी, ऐं मुआशी तौर ते हुन उन पंहिंजे वापार खे आजो करायो। लतीफ़ साईं उन सॼे किसे खे पंहिंजे तमसीली अंदाज़ में बयानु कयो आहे, ऐं जेको फ़िक्री हवाले सां इंसानियत जी प्रचार बि करे थो, ऐं उन में लतीफ़ साईं इहो चवे थो त हर इंसान खे पंहिंजे अंदर जो जेको मांगर मछ आहे, जेको इंसान खे खाई रहियो आहे ऐं उनखे उनजी अना जेका आहे उनखे ख़तमु करे रही आहे, उनखे ख़तमु करिणो आहे। हीउ वाक़ियो सिंध जी तारीख़ जो हिकु अहिड़ो वाक़ियो आहे जेको अॼु बि मज़ाहमत जे हवाले सां यादि रखियो वञे थो। मज़ाहमत जे हिन तारीख़ी किरदार बाबति केतिरनि मुहक़क़नि तहक़ीक़ पिणु कई आहे, ऐं हॉलीवुड जी मशहूरु फिल्म मैट्रिक्स खे विकासकी भाइरनि भिटाई जे सुर घातू जे किरदार मोरड़े मां मुतासिर थी ठाही आहे। जॾहिं त हुकूमत पारां गुज़िरियल साल 2022 में क्यामाड़ी ज़िले जे हिकु टाउन कमेटीअ खे मोरड़े मीरबहर जे नाले सां मनसूब कयो वियो आहे, सदियूं गुज़रण पुॼाणा सिंध जो हीउ किरदार अॼु बि मज़ाहमत जी तमसील तौरु यादि रखियो वञे थो।